एकड़ो वडो ऑफिसर हो, इते माके बी गाल थी याद अचे, उनके ब पुटरा, पो ज़ाल हुन जी ॾाढी वीचारी ख्याल जी भली, पो पुटड़ा जो वॾा थिया त माई चयो पंहिंजे मुड़ुस खे त मां पंहिंजे पुटनि खे आलिम कंदसि। हुन चयो चरी मुला कंदीअ बसि, भले मस्जिदनि में पांगू ॾींदो, मां हेॾो वॾो ऑफिसर, मुंहिंजो पुटु जेको आहे न ऑफिसर थींदा ई थींदा। नेठि माई घणो ज़िद कयो, पोइ हुन चयुसि ठीकु आहे, हिकिड़ो तुंहिंजे हवाले आहे, पोइ पंहिंजी क़िस्मत खे चए वञी भले मुला करेसि, हिकिड़ो मां पढ़ाईंदुसि। हाणे साईं छोकिरा ॿई पढ़िया, हो मस्जिद में पढ़ियो, मदरसनि में पढ़ियो, हो स्कूलनि में, कॉलेजनि में, यूनिवर्सिटियुनि में। हाणे हे ॿई इते कुराड़ा थिया। हो वीचारो पढ़ी हिकिड़ी मस्जिद में पढ़ाईंदो हो, पीउ त अमीर हुन, का बुख दुख कान हुन, पढ़ाईंदो हो। हिकिड़े ॾींहुं पंहिंजी ज़ाल खे पियो चए उमिरि विञाए छॾीसि। हाणे ॾिसो जेको मुंहिंजो ॿियो पुटु आहे ऑफिसर थी वियो आहे, वॾी तरक़ी करे वियो आहे, हिन जो कमु लाहे छॾियो। चई हाँ, चई चङो, हाणे बीह, अॼु तोखे मां ॾेखारियां। पोइ पंहिंजे मुड़ुस खे लिकाए वेहारियईं, पंहिंजा वार धार ईअं करे नोडरूं ॾेई, ईअं जीअं को कंहिंखे मार ॾींदो आहे, अहिड़ो सेटअप ठाहे माई वेही रही रोइण लॻी। हाणे जंहिं महिल छोकिरनि जे अचण जो टाइम थियो त पहिरीं पहिरीं हो आयो जेको आहे ऑफिसर, उन पुछो अड़े अम्मा हे छा थियो थी, हे कंहिं मारियो थी? चए भाउ तुंहिंजे पीउ मारियो आहे, अलाए त छा ते मथो फिरियुसि, कुटियो अथई, ऐं हे ॾिस रोंडूं पातियूं अथई, हे पातियूं अथई, बाक़ी अबा विढ़ियो आहे, रोए पई। हुन चयोसि अचे त अहिड़ा तो जूता रखांसि त यादि कंदो, इहो वरी तोखे जेको आहे सो वरी विढ़ियो आहे, बी अचे शंख जो अचे। पीउ होॾो ॿुधे पियो, अंदर में चाकू पिया हलंदसि, अड़े हिन जे लाइ मां हीअं कयो, मां हिनखे पढ़ायो, हेॾो ख़र्चु कयुमि, हेॾी नौकरियुनि ते पहुतो, अॼु चए थो जूता हणंदोमांसि, पादर हणंदोमांसि। ॿुधे पियो, हुन जलियोसि, ॻाल्हि न कजांइ। घड़ी खां पोइ वीचारो फ़क़ीर आयो, आलिम आयो, हीअं ॾिसी अमड़ खे चिंबिड़ पियो, अम्मा मुंहिंजी छा थियो थी जीजल अमड़, कहिड़ो ॾुख पहुतो आहे तोखे? चए अबा तुंहिंजे अबे मारियो आहे पुट। त मथे चए अम्मा अम्मा बाबे खे सम्झायां थो, ॾुख न कर, तुंहिंजो मुड़ुसु आहे न, भला हाणे कावड़ आयसि, तूं अलाह ॾे ॾिस, तूं ॾुख न कर, मां अबे खे पेरे थो पवां, मां अबे जा हथ थो चुमां, मां अबे खे चवंदुसि त अॻिते तोखे न मारे, हाणे तुंहिंजी उमिरि बि वॾी आहे ऐं जेको आहे सो बाबे जी उमिरि बि वॾी आहे। ईअं जो सम्झाइण लॻो त हो उते रड़ियूं करे रोइण लॻो। अड़े जंहिंखे मां मुला पियो सम्झां, जंहिंखे मां जंहिं तालीम खे घटि पियो सम्झां, अॼु मुंहिंजी इज़त आहे त उन वटि हे इल्म थी, हे त दुनिया जी सूंह आहे। पर मदीने जे साईं फरमायो त आलिम सगोरे जी मस लिखण वारी क़यामत जे ॾींहुं अल्लाह साईं शहीदनि जो रत तोड़ाईंदो, आलिम सगोरे जी मस तोड़ाईंदो।